तव्हांजो घर आहे? ही फर्श अच्छा है, चौधारी जा रहा असल निशानी इन करे तव्हां अस्सलाम वालेकुम। हाँ बाबा खुश। सही। हेलो टाइम छा थियो साईं? उते छा थियो आहे? हाँ बुखार थियो? पोइ हिते छो सुती पई आहे? अस्पताल कोने। हाँ पुट नालो छा आहे? नालो ॿुधा? नालो हाँ हाजरा हाजरा ज़ात मला। पोइ दवा खाधी आहे का? किथां वठी आई दवा? हिते त अस्पताल ई कान्हे। बस गोरियूं खाधियूं सी, गोरियूं खाधियूं आहिनि। कंहिं वठी आणे ॾिनी अथई? बाबा वठी आयो। बाबा पढ़ंदी आहीं? स्कूल कोने। स्कूल कोन्हे न? पोइ हाणे उस ते सुती पई आहे? बुखार। हाँ पोइ ओहो हो ही कंहिंजो घर आहे? तव्हांजो? हाँ मां पहिरियों वॾो शॉट वठां न। ही नंढड़ी तुंहिंजी आहे? साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। अवां अज़ीम मला? ॻोठ अज़ीम मला साईं, नालो मुंहिंजो अला ॾिनो मला। अच्छा। असीं साईं हिते जेको आहे सो साहिली पट्टी ते रहूं था। बसि हाणे अधु किलोमीटर जो फ़ैसिलो आहे त खां पोइ साहिली पट्टी आहे। असांजो बनी ॿारो रोज़गार आहे त दरियानि से आहे, डंडनि ढोरनि से आहे, साहिली पट्टी ते असीं वेंदा आहियूं। ऐं उन में बासर माण्हू जेके स्टील मिल खां वठी ॼाण त कराची खां वठी जेको साहिली पट्टी सॼी आहे, उन सॼे ते बासर माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि। पोइ बासर माण्हू असांखे जीअण जंजाल करे छॾियो आहे। मिसकिन जेको वॾेर जो ओड़ो आहे त उनखे को बि ओड़ो नथो अचे। जेकॾहिं मिसकिन को ग़रीब माण्हू आहे त उन खां हथियारनि जे ज़ोर ते फायरिंग करियो, कुका मच्छूं साना रछस फुरे वञनि था। साईं असीं असुल त इहा ॻाल्हि आहे त असीं जेके मला आहियूं उहो असुल हिन धरती जा वारस आहियूं। असीं सिंधी आहियूं, हमेशह सिंध में रहियासीं। पर अहिड़ियूं के सुके ते क़ौमूं आयूं जिन पहिरियां पुछा कई त हिते हीउ सिंधी माण्हू कंहिंजी इज़त करे थो? त चऊं त बाबा ही ऐं सईद पीर फ़क़ीर जी जेको आहे सो तमामु वॾी हिन जी इज़त कंदा आहिनि। असां उन्हनि खे इज़त मान ॾिनो। हाणे आयल क़ौमूं जेके आहिनि से सिंधी सॾाए हिन सॼी सिंध धरतीअ ते ज़मीननि जे मथां कब्ज़ा, धरतीअ दरिया जे मथां कब्ज़ा, धरतीअ डंडनि जे मथां कब्ज़ा, ढोरा सुमुनालूं जेके आहिनि हुन जे मथां बि वॾे बासर माण्हुनि जा कब्ज़ा थिया विया आहिनि। जीअं मक़ादा कैंसल थिया, लेसन जारी थियो त लेसन त असां हुकूमत खां पिछड़ी वारनि खां वरितो, पर हो असांखे बासर माण्हू अॼु डंडनि ढोरनि मां ऐं साहिली पटियुनि मां कंदा गुज़र करण ई कोन पिया ॾियनि। तंहिंखां असीं अपील था करियूं त हिन हुकूमत खे, हिन साईं जिन खे त जेसिताईं मुंहिंजो आवाज़ु पुॼे पियो उन खे चऊं पिया खुदारा ए हिन नंढड़े बचनि जो असांखे स्कूल न आहे। हिन जो फोटो चिक हिननि जा स्कूल न आहे। अब गॾु करी त बीह त गॾु असीं तालीम खां महरूम आहियूं।
सही असीं तालीम खां महिरूम आहियूं असांखे स्कूल मिलिया वञनि हिते कंहिं डॉक्टर जी सहूलियत न आहे जेसीं असीं इहो माण्हू झोलियुनि में खणी ऐं कंहिं रोड ते क़रीब था पुॼूं तेसि ताईं माण्हू असांजो घस में वफ़ात करे थो एमरजेंसी वारो माण्हू असांजी कंहिं क़िस्म जी वार न कई वई आहे हिते असीं जीअं आहियूं तीअं वोट बि वॾनि खे ॾींदा आहियूं उहो इज़त सां बि असांखे ॾियणो आहे ज़ोराबस्ती बि असांखां हो वठंदा वोट वठण खां पोइ असांखे न रोड आहे न रस्तो आहे न ड्यूटी आहे घर कम सां कम असीं पिश जो कमु कंदड़ आहियूं त पिश ते ड्यूटी असांखे मिली वञे उहो त हुनर असांजे पेट में अॿे ॾाॾनि खां उहो बि असांखां उहो कसियो वियो आहे सही साईं हेॾे अंदरि त हलो तव्हां हलो अॻ में मां भरियां न जेको आहे सॼो भरियोसि सही ही अव्हांजी रहाइश आहे सही असांजी राश आहे मिसकिन माण्हू आहियूं पके घर में हिन में माना बरसाति सभु सॼे घर जा भाती हिन में इन ई घर में रध पचाए हिन मां थींदो आहे असीं मिसकिन माण्हू आहियूं जेकॾहिं दरियानि ते कब्ज़ा लॻा पिया आहिनि असांखे अटे जे सेर में बि असीं यकीन करियो त तंग आहियूं असां सां वॾनि माण्हुनि जो तमामु ॾाढा इहो ज़ुल्म लॻा पिया आहिनि सही हलो ही भी घर किचन अच्छा मुझे किचन इन में रध जे वटे पारों से बदलायूं सही मन्ना का जी ना के रब्बा भले बच्चे बदन जितना नहीं दिल चाहे हले मुराद अॻियां थी ॿ टे अखर चओ था असीं कुकर जो कमु कंदा आहियूं बस ॿार ते थी असां सां गॾु बसि बुझले रू असां सां गॾु बियो ॻाल्हायूं पाण तो वालेकुम सलाम वॾे हाल नालो छा आहे तुंहिंजो नालो मुंहिंजो आहे मुराद पाण केरु मल्हायूं अच्छा को मसला मसलो इहो ॻाल्हि आहे दरिया धंधो कंदा आहियूं जंहिंमें हुन मां पेट पारींदा आहियूं जी होड़ियुनि ॿेड़ियुनि में वेंदा आहियूं हा दरिया में गुज़र कंदा आहियूं अहिड़ा चङा जेका सरियल माण्हू दरियानि में सईद नाला केरु न कहिड़ी क़ौमूं उहो असांखे माल पूरींदा आहिनि हा असां गोड़ न कोन छॾींदा आहिनि जिते वेंदा आहियूं उहो चवंदा आहिनि असांजे पंहिंजो दरिया आहे कंहिं इजाज़त ॾियां कुकां फुरींदा आहिनि असांखे मच्छी सानू सभु फुरींदा असां सिंध जा वारस आहियूं सिंधी आहियूं असांखे जीअण ॾियो असांखे हीअ दरिया आज़ादु कयो वञे डंडूं दरिया जेका बि आहिनि असां मला माइगरनि जा आहिनि असां उहो घुरींदा आहियूं अटे सर कमाईंदा सभु खाईंदा आहियूं बासर माण्हू आहियूं हुते हरेक आहियूं जेका ना माण्हू अहिड़ा थिया आहिनि उहो चवंदा असां हीअं अॻुवान आहियूं अच्छा जी हा तालीम माना वस वारनि खे तालीम असांजो कोन्हे स्कूल कोन्हे डॉक्टर जी सहूलियत कोन्हे पाणी पीअण जी सहूलियत कोन्हे जी हा साहिली पटी ते वेठा आहियूं सही